ताजे दावत ते ताजी मेहरबानी खादिम साहब जी वडी मेहरबानी अल्लाह गड जी मुखे ते सदियो आ इन सजी जेके भी दोस्त आहिन इन जी मेहरबानी सबने जी तुराब खान कयूम खान भी आते मुझा दोस्त नौजवान बिरादरन जा नेक मर्दो अस्सलाम वालेकुम। माहौल है सियासी इन सियासी माहौल में मुखे खुशी थी तो मां तहां वटि हाज़िर थियो आहियां ऐं उम्मीदवार जी हैसियत में भी मुझो फर्ज़ हुयो तो तहां ताईं मां ज़रूर अचां। मां गुज़ारिश कंदुसि तो तहां जा जेके नौजवान आहिनि सोशल मीडिया ते एक्टिविस्ट जेके इन ते काफ़ी दोस्तनि खे कनेक्टेड आहिनि गॾियल आहिनि उन्हनि ते इहा जिथे जिथे आहे GDA जे निशान स्टार सितारो इन ते तव्हां वधि में वधि दोस्तनि खे पाण सां बाह ॿेली कयो ऐं हिकु मुठ ठही वञो। असांखे तहफ़ुज़ करिणो आहे इन सिंध धरती जो। ग़रीब अबोझ जेके पहिरियों उघाड़ा पुठियों उघाड़ा माण्हू असांजा माण्हूड़ा आहिनि उन्हनि जे जाइज़ बुनियादी हक़नि जो तहफ़ुज़ करिणो आहे जेको एतिरे वक़्त खां वठी असां ॾिसूं था नाइंसाफ़ी थिए थी पई ऐं शहीदनि जे नाले ते जेके वोट वठी था वञनि उहे वोट तव्हांखे ॾेई नथा सघनि छो त जॾहिं बि तव्हां मां कोई नौजवान या बुज़ुर्ग उन्हनि वटि वियो आहे त उन्हनि चयो बाबा पंहिंजी शहीदनि खां वठो असांखे त तव्हां वोट कोन ॾिनो आहे उन्हनि जी पंहिंजी ज़ाती हैसियत में तव्हां खां वोट नथा वठी सघनि। जे हू उम्मीदवार बि रहिया आहिनि त उन्हनि को अहिड़ो कमु न कयो आहे जंहिंजे करे हू तव्हां वटि अची कंहिं क़िस्म सां बि अर्ज़ु रखी सघनि त असां तव्हांजे वोट जा हक़दार आहियूं। त तव्हां सोची सम्झी इन भेरे उहो कमु करे ॾेखारियो ॿुधायो त मां तव्हां वटि हाज़िर बि थियोसि तव्हांखे गुज़ारिश बि कई दोस्तनि खे ऐं इहो बि चयो त तव्हां जाॻो जे सिंधी जाॻी पवंदो त इंशाअल्लाह जाइज़ बुनियादी हक़ तव्हांजे तॾहिं ते तव्हांखे मिलंदो। मां उम्मीद थो कयां त 8 तारीख़ तुराब खान खे तुरो पियल हूंदो कामयाबी जो तूं हिनखे वो तुरे खे बाक़ाइदा कल खणी वठिजां परे खां नज़र अचे। अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे आबाद हुजो सुखी रहो इन दुनिया में आख़िरत में आला मकाम मिले आमीन या रब्बुल आलमीन। पाकिस्तान जिंदाबाद तुराब खान भी जिंदाबाद कयूम खान भी जिंदाबाद।